मोहम्मद अटल मोहम्मद अटल तो साहब तू खड़ी आ पुलिस सवेरे आई सुता पिया से जी जी ये वठी आ असांखे अचूं ॿधे मीरपुर खणी आ टे टे माण्हू गिरफ़्तार थिया चार 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 उन्हनि जो नाला अटल हा मुंहिंजो पुटु तनवीर मुंहिंजो भाउ असगर जी जी खान होत खान होत खान असांखे त हितां शहीद नसीमुल्ला गॾाणी जे केस में मुलविस आयो मुल्क खान हा जी जी ऐं असां हिते सिधु कयूं अचूं ॿधूं असांखे अलॻि करे विया हिकु ॾेखो पुलिस गाजनि में विहारियो जी जी न पाणी न मानी सलूम कयो मुंहिंजे बचे खे मुंहिंजे साम्हूं पुछियो त मूंखे तशदुद करण चयनि मुंहिंजे पुट खे मूंखे धमकियूं ॾियनि पिया चई जेकॾहिं तूं कंहिंजा नाला न खणंदे या तूं बासी देना तुंहिंजे पुट खे मारे छॾींदासूं ऐं तुंहिंजे माना इन खे ॿुड़ी फाड़े तुंहिंजे ॻिची में विझंदासूं कंहिंजा नाला चवनि पिया उहे कंहिंजे नाले चवनि पिया खान शहबाज खान जा नाला खणो ख़ालिद लूंड जा नाला खणो हर सिपाही जी अल्फाज़ जेको असां वटि अचे पियो सिर्फ़ु इहो ई अल्फाज़ हुयो ॿियो न को इंसाफ़ जो तरीक़ो हुयो न को सच हुयो न को का ॿी ॻाल्हि हुई सिर्फ़ु इहा ई अल्फाज़ हुया इहो ई मौज़ू हुयो त तव्हां उन्हनि जा नाला खणो उन्हनि जा नाला खणो असांजी जान छॾायो पंहिंजी जान छॾायो ख़बर शामिल कंदासीं यारो लुंड मां यारो लुंड वेझो पुलिस छापो हणी ॻोठ आलम खान लुंड मां कुझु ॾींहं पहिरियों गिरफ़्तार थियल अटल लुंड तनवीर लुंड होत खान लुंड ऐं असगर लुंड खे गिरफ़्तार करे गुम करे छॾियो हो गिरफ़्तार थियलनि मां असगर लुंड खे SSP घोटकी सुमेर नूर चन्ना शहीद नसुलाए गॾाणी जे खून में मुख्य जवाबदार तौरु ॼाणाए छॾियो बाक़ी ॿियनि माण्हुनि खे सीशन कोर्ट मार्फत आज़ादु कयो वियो आज़ादु थियल अटल लुंड तनवीर ऐं होत लुंड जो चवणु हो त पुलिस वारा असां ते शदीद तशदुद कंदा हुआ ऐं बिजलीअ जा करंट ॾेई शदीद दबाव रखी फरमाइशी नाला वठी चवंदा हुआ त शहबाज़ अहमद लुंड ख़ालिद अहमद खान लुंड उन्हनि जे पुटनि जा नाला खणो त तव्हांखे छॾे ॾींदासीं असांजी बि जान छुटी वेंदी तव्हांजी बि जान छुटी वेंदी सो असां ते वॾो तशदुद कंदा रहिया मुतासिर रोईंदे ॿुधायो त मुंहिंजे पुट खे मुंहिंजे साम्हूं उघाड़ो करे तशदुद कयो वियो ऐं असांजे भाउ असगर लुंड खे बेगुनाह फासाए शहीद नसरुल्लाह जे खून पंहिंजी ॻिचीअ मां कढी असां ग़रीबनि जी ॻिचीअ में विझी छॾियो आहे असां सां इंसाफ़ कयो वञे।